ग्राउंड रिपोर्ट मोहम्मद सफ़र सेमानी गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल कोटड़ी में 9 क्लास जे शागिर्दनि पारां 10 क्लास जे शागिर्दनि जे एज़ाज़ में शानदार अलविदाई तकरीब जो एहतमाम कियो वियो। तकरीब में मेहमान ख़ुसूसी इकबाल अहमद मेमन डायरेक्टर स्कूल सेकेंडरी हायर सेकेंडरी हैदराबाद जॾहिं त एज़ाज़ी मेहमाननि में सदर गस्टा हैदराबाद डिवीज़न महमूद अहमद चौहान, अब्दुल कयूम मेमन सदर गस्टा ज़िले हैदराबाद आपा रोजीना बलोच टीओ सेकेंडरी ज़हीर करीम मेमन हेडमास्टर हायर सेकेंडरी स्कूल भान सईदाबाद मोहम्मद इसाक लाशारी रफ़ीक अहमद सुमरो जनरल सेक्रेटरी गवाज हैदराबाद सैयद जुड़ेल शाह लकियारी फोकल पर्सन गस्टा सिकंदर अली खोसो जनरल सेक्रेटरी गस्टा एजाज अली सोलंगी तालका सदर गस्टा इरशाद ब्रोई मंजूर अहमद पमर हाफिज अलहन दो तीमरो जनरल सेक्रेटरी तालका कोटड़ी मीर नवाज मल्ला तालीम खाते के अमलदारन उस्तादन ऐं शागिर्दनि वॾे तादाद में शिरकत कई। तकरीब में मेहमान ख़ुसूसी डायरेक्टर सेकेंडरी हायर सेकेंडरी हैदराबाद रीजन इकबाल अहमद मेमन पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे शागिर्दनि जी हौसला अफ़ज़ाई कंदे चयो त मूंखे हिते जे शागिर्दनि खे ॾिसी फ़ख़्रु महसूस थी रहियो आहे जेको निहायत संजीदगी ऐं नज़म व ज़ब्त सां इल्म जे हुसूल जा मुतमइनी आहिनि। मूंखे शागिर्दनि जी अखियुनि में कुझु हासिल करण जी लगन ऐं दिलचस्पी नज़र अची रही आहे।